ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध चैप्टर सिंध में जबरन गुमशुदगिन औरतुन ते तशद्दुद कारोकारी वाक़न में इजाफे, ज़ोरी मज़हब तब्दील कराइण, इज़हार जी आज़ादी ते बंदिश ॾोहनि वारे वारदातुनि में इजाफे समेत इंसानी हक़नि वारी कमज़ोर सूरत ते गिरती जो इज़हार कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स कमीशन सिंध चैप्टर जे वाइस चेयरपर्सन काज़ी ख़ज़र हबीब हैदराबाद प्रेस क्लब में ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध चैप्टर की सालाना रिपोर्ट पेश कई। इन मौके ते प्रोफेसर इमदाद चांडो, सईद बलोच, परवीन सुमरो, सलीम जरवार, गुफराना आराई ऐं ॿिया पिणु मौजूद आहे। काज़ी ख़ज़र हबीब रिपोर्ट में चयो त सिंध में 2020 दौरान 127 क़ौमी कारकुननि इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़नि, शागिर्दनि ऐं समाजी अॻुवान खे जबरी तौर खंबे गुम कयो वियो, जंहिंमां 112 माण्हू बाज़ाब थी घर पहुता, जॾहिं त 15 माण्हुनि जो अञा ताईं को ॾस पतो न आहे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान के पास जो आदाद शुमार आए उनके मुताबिक 2020 में 127 अफराद को गायब किया गया सिंध भर से। इनमें मुख्तलिफ कौम परस्त जमातों के अरकान भी थे, इसमें ह्यूमन राइट्स में काम करने वाले लोग भी थे, सोशल एक्टिविस्ट भी थे, स्टूडेंट्स भी थे और मुख्तलिफ लोगों को गायब किया गया, जबरी गायब किया गया 127 अफराद को। 127 में से जो हमारे पास डाटा है उसमें 112 लोग जो हैं वो वापस अपने घरों को आए, मगर 15 लोग अब तक ताहाल मिसिंग हैं इनमें से। उन्होंने चयो त जबरी गुम कयलनि में 18 खां 20 साल जा नौजवान भी शामिल आहिनि। उन औरतुनि ते तशद्दुद जे वाक़नि ते गिणती इज़हार कंदे चयो त मुल्क में गैरत जे नाले ते क़त्ल जा 430 वाक़िया रिपोर्ट थिया, जंहिंमां 148 मर्द ऐं 363 औरतुनि खे गैरत जे नाले ते क़त्ल कयो वियो, जॾहिं त सिंध में कारोकारी जे नाले ते 197 इंसानी जानियूं ज़ाया थियूं, जंहिंमें 19 मर्द ऐं 136 औरतूं शामिल आहिनि। रिपोर्ट मूजिबि कोरोना वबा दौरान थियल लॉकडाउन में सभ खां वधीक मुतासिर औरतूं रहियूं, जंहिं दौरान घरेलू तोड़े जिनसी तशद्दुद जे वाक़नि में इज़ाफ़ो नज़र आयो। न सिर्फ़ औरतूं पर मासूम ॿारनि सां बि जिनसी तशद्दुद वाक़िया पेश आया। मुल्क में 2960 ॿारनि सां जिनसी तशद्दुद जा वाक़िया रिपोर्ट थिया। रिपोर्ट मूजिबि साल 2020 दौरान सिंध में जबरी मज़हब जी तब्दील जा लॻभॻि 6 वाक़िया रिपोर्ट थिया। रिपोर्ट मुताबिक़ साल 2020 दौरान हिकु क़ौम परस्त जमात ते पाबंदी लॻाई वई। सिंध में तालीम जी सूरत में बहितरीन आई आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर मूजिबि 35 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।